चाचा साईं तव्हां परेशान न थियो, मां अची वियो हुअमि। सूबेदार असद सां मुंहिंजी पुराणी दुआ सलाम आहे ऐं उन खां अलावा सुठनि दोस्तनि जो ज़ोर सूबेदार ते रखायो आहे। वक़्त हे नवाब खान जो ख़ासि चमचो आहे। नवाब खान जे चवण खां सवाइ मूं मां हथ कोन कढंदो। मां मञा थो त सूबेदार नवाब खान जो ख़ासि माण्हू आहे, पर सूबेदार जे वेझे दोस्त खां हुनखे मूं चवरायो आहे ऐं मूंखे पूरी उमेद आहे त हू तोखे ज़रूरु आज़ादु कंदो। पोइ वञी मिल सूबेदार सां, ॾिस त कहिड़ियूं ख़बरूं करई। मां हींअर ई सूबेदार सां मिलां थो ऐं उन ते पूरो ज़ोर रखां थो। तव्हांखे आज़ादु कराइण खां सवाइ हितां मां न वेंदुसि। नवाब खान जी फ़ोन अची वई आहे। पोइ चाचा साईं मां हथ कढो था उनखे वठी वञा। हिन वक़्तु न वक़्तु, जेकॾहिं हिन वक़्तु मूं भाउ खे आज़ादु कयो न, सभिनी जी नज़रुनि में अची वेंदुसि। सभु चवंदा हिकु खूनी खे गिरफ़्तार कयो थो वञे ऐं 2 कलाकनि खां पोइ वरी हुनखे आज़ादु कयो थो वञे। कंहिं वक़्तु चाचा खे आज़ादु कंदो? राति जो अचिजांइ ऐं बावल खे वठी हलियो वञजांइ। चाचा बावल खे कीअं मुतमिन कंदो, इहो त तव्हांखे रेत सम्झाए छॾियो हूंदो। उन खां तूं बेफ़िक्र रह, बावल जो बहाना बि शक न वेंदो उन तरफ़। त पोइ हलां थो, राति मिलंदासीं। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।